नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त मां पंहिंजी जीए सिंध क़ौम परस्त पार्टी जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियां थो ऐं क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान करियां थो। अहिड़ो इज़हार जीए सिंध क़ौम परस्त अॻुवान नादिर हुसैन शर सिंधड़ी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया आॾो चयो आहे त मां 2 साल अॻु क़ौम परस्त सियासत खे अलविदा करे छॾियो हो, पर उन जे बावजूद मुख़्तलिफ़ इदारा मूंखे हिरासमेंट कंदा रहिया आहिनि। ताज़ो मुंहिंजे भाउ मुर्तज़ा शर खे खंबी गुम कयो वियो, जेको कुझु ॾींहं अॻु बाज़िया थी घर पहुची वियो। मुंहिंजे घर में ख़ौफ़ वारो माहौल आहे। मां पंहिंजे घर ताईं महदूद थी वियो। मां हिकु पुरअमन पाकिस्तानी आहियां ऐं मुहब वतन, तंहिं करे मां जीए सिंध जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियां थो। अॼु खां पोइ मुंहिंजो कंहिं बि जीए सिंध जी कंहिं बि पार्टी सां को बि तालुक़ न हूंदो। पंहिंजे मुल्की इदारनि खे अपील थो करियां त मूंखे तहफ़ुज़ ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। नादिर हुसैन शर क़ौमी परस्त सियासत खे अलविदा करे क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान कयां थो। अॼु खां 2 साल अॻु मूं जीए सिंध जी बुनियादी सियासत खां इस्तीफ़ा पिणु ॾिनी, पर तंहिं बावजूदु मुख़्तलिफ़ इदारनि मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे थर्ड ॾेई परेशान करे रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो भाउ मुर्तज़ा शर बि खमिजी वियो हो, जेको आज़ादु थी अचण बैदि असांजे घर में ख़ौफ़ वारो माहौल आहे। असां घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। आऊं पुरअमन पाकिस्तानी आहियां। मूंखे हरू भरू तंग न कयो वञे। मुंहिंजो अॼु खां पोइ कंहिं बि सियासी या क़ौम परस्त तहरीक सां या कंहिं जमात सां को बि वास्तो न आहे। मुंहिंजी वस वारनि ऐं मुल्की इदारनि खां मुतालबो आहे त मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे तहफ़ुज़ ॾियो वञे ऐं बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।